दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। एसएसपी दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी जी क़यादत में दादू पुलिस खे हिकु वधीक एज़ाज़ हासिल। ॿारनि जे तहफ़ुज़ लाइ बहितरीन कम करण ते ज़िले दादू पुलिस खे अवार्ड ऐं शील्ड ऑफ ऑनर सां नवाज़ियो वियो। सिंध पुलिस ऐं रोशनी हेल्पलाइन 1138 जे गॾियल सहकार सां शहीद वाहिद बख्श ऑडिटोरियम हॉल हैदराबाद में बेस्ट परफॉर्मेंस अवार्ड ऑफ मिसिंग चिल्ड्रन चैंपियंस जी उनवान सां हिकु शानदार तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में गुम थियल ॿारनि जी बाज़ियाबी ऐं उन्हनि जे बहाली लाइ नुमाया ख़िदमतूं अंजाम ॾींदड़ ऑफिसरनि ऐं अहलकारनि खे एज़ाज़नि सां नवाज़ियो वियो। उन मौके ते एसएसपी दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी खे संदन शानदार कारकर्दगी ऐं गुम थियल ॿारनि जी बाज़ियाबी में मौसर कदम खणण ते शील्ड ऑफ ऑनर पेश कई वई। उन सां गॾु ॿारनि जे तहफ़ुज़ लाइ बहितरीन कम करण ते दादू पुलिस जी वुमेन एंड चाइल्ड प्रोटेक्शन डेस्क जे इंचार्ज लेडी इंस्पेक्टर बेनज़ीर जमाली खे बि बेस्ट परफॉर्मर जो अवार्ड सां नवाज़ियो वियो। तक़रीब में डीआईजी हैदराबाद तारिक रज़ाक धारेजो ऐं ॿियनि ज़िलनि जा एसएसपीज़ पिणु मौजूद हुआ। उन खां अलावा पुलिस ऑफिसरनि, सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि ऐं रोशनी हेल्पलाइन जे अॻवाननि मेंबरनि वरी तइदाद में शिरकत कई ऐं सिंध पुलिस जी कोशिशुनि खे साराहियो वियो।